अस्सलाम वालेकुम या आली मदद दोस्तों की आयो खुश आयो उम्मीद तो ठीक ठाक चाक चंगा भला होंदो सोप सीरियल रियासत के सेट ते मौजूद आयो तमाम बेहतरीन सीनियर आर्टिस्ट असांजो एस भट्टी साहब जो ड्रामे में जो घर ॾेखारियो उते आहियूं असां तव्हांखे न ॿुधाईंदासीं हिननि जा किरदार कहिड़ा आहिनि सो असां सां गॾु असांजो पिरी प्यारो दोस्त कैमरामैन महफूज़ मीरानी साहब बि मौजूदु आहे असिस्टेंट कैमरामैन नदीम जमाली ऐं असांजी सीनियर आर्टिस्ट सोनू मिर्ज़ा ऐं असांजो असां सभिनी जी अमड़ ड्रामे जो स्पॉट बॉय पुनल मचोरी साहब ऐं असिस्टेंट डायरेक्टर पिरी प्यारो दोस्त हसन अब्बास भी मौजूद है सॼी संगत सां कचहरी कराईंदासीं वेझो अच थोरो अचूं था सोनू मिर्ज़ा ॾे सोनछा हाल अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक था कीअं आहियो ख़ुशि आहियो चयां भले तव्हां गॾु कयो तव्हां 100 रुपयो ॾिनो आहे त तव्हांजो कसूर न आहे भाई भरी थो रहो आर्टिस्ट एॾी चाहियूं था पियूं जी सोनू तव्हां इहो असांखे ॿुधाइजो मुंहिंजे ख़्याल में असां डायरेक्शन में टियों ड्रामो कयो था पहिरियां मूं मेरा टीवी ते हिकिड़ो कयो उत्साह उनमें बि तव्हां हुयो उनखां पोइ ज़हर ज़िंदगी में हाणे रियासत ड्रामे में सो अव्हांखे कीअं थो महसूसु थिए पहिरीं ॻाल्हि त अव्हां खां पुछण जी ज़रूरत न आहे छो जो हिते तव्हां रही आहियो हिन टीम सां केटीएन जी टीम सां गॾिया आहियूं ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां केटीएन जी पैदावारूं असां केटीएन खां ई आया आहियूं पंहिंजे चैनल आहे सभु पंहिंजा सिंधी पर हिन वटि हीउ जेको प्रोजेक्ट थिए पियो सो सोनू खां कुझु ॿुधंदासीं पोइ वरी सां गॾु जी सोनू तव्हां पंहिंजे ख़्यालनि खे जी बिल्कुलु असां तव्हां सां पहिरीं बि कमु कयोसीं उत्साह में बि हिते ई मीरपुर माथले में अल्हम्दुलिल्लाह ही मुंहिंजे लाइ नओं त आहे कोन ऐं ज़हर ज़िंदगी में बि हिते तमामु मज़ो ईंदो आहे हिकु हर शइ मतिलबु पंहिंजो लॻंदो आहे पंहिंजो घर आहे पंहिंजी हर शइ हींअर बि ज़हर ज़िंदगी सेट ते जेॾीमहिल पाण हलियासीं त उते रहूं था त ईअं पियो लॻे जीअं ही मतिलबु राणा ई रबनि जो घरु आहे मूंखे ईअं पियो महसूसु थिए बक़ाइदा मतिलबु उहो न पियो लॻे हिते नवां आहियो बाक़ी टीम असांजी पंहिंजी आहे हिते पहिरीं बि इंजॉयमेंट कंदा आहियूं हींअर बि अल्हम्दुलिल्लाह तमामु ख़ुशि आहियूं मज़े में को भरे डायरेक्टर असांखे चाहे थो ॾे इंजॉयमेंट कंदा आहिनि असां पूरी करण में पूरा ऐं असां सां गॾु असांजो सीनियर कैमरामैन उस्ताद महफूज़ मीरानी छा चवणु चाहींदो तव्हांजो मीरपुर माथले फस्ट टाइम अचणु थियो आहे मुंहिंजे ख़्याल में अॻे कॾहिं मीरपुर माथले न आया ऐं असां सां कमु करण में तव्हांखे छा थो महसूसु कमु करण में ॾाढो मज़ो पंजाब भरियो थी रात मेरे घर में तव्हांजो केटीएन ते पहिरीं डायरेक्शन में आहे जी बिल्कुलु डायरेक्शन में पहिरियां कमु कयो आहे तव्हां पहिरियां बाक़ी दर्जन जो दरिया लॾो पारे ते हाणे ॻाल्हि ई आहे ये सब असिस्ट में क्या है डायरेक्शन में मुझे पेन ड्रामा है सो वहाँ भी सीनियर डायरेक्टर ना काम किया मैंने जेको हाल है जी हाणे तो ये भरी तो रांझा मां वरी उठां सीन न कयो इन्हनि जो इहो संगत सां कचहरी करायूं था हली अचे आवा हेरे फिर ए असां सां गॾु असांजो असिस्टेंट न तूं अच पोइ मैडम जे फिरंदासीं हसन अब्बास जेको हिन रियासत ड्रामे जो असिस्टेंट आहे जी रियासत ड्रामे जे सेट ते आयो आहियां तमामु माना तेज़ीअ सां हिते रिकॉर्डिंग जारी आहे तव्हां सभिनी ऐं हीउ हिकिड़ो बहितरीनु ड्रामो इंशाल्लाह केटीएन जो साबित थींदो जेको हीउ इंशाल्लाह नवां रिकॉर्ड क़ाइमु कंदो ऐं हिन में बहितरीनु कास्ट आहे बहितरीनु कहाणी आहे बहितरीनु डायरेक्शन आहे ऐं इंशाल्लाह हीउ जेको आहे सो माना हिकिड़ो नओं हिकिड़ो ड्रामो थी उभरंदो इंशाल्लाह जी ऐं उनखां पोइ असांजी तमामु मोस्ट सीनियर आर्टिस्ट मोहतरमा राणी अब्बासी साहिबा जंहिंसां असांजो पुराणो तालुक़ु आहे मुंहिंजो हिकिड़ो मेरा टीवी जो 5 डेज़ हो उनमें बि कमु करे वई ऐं उनखां पोइ काफ़ी सेटनि ते गॾु रहिया ऐं दर्दनि जो दरिया ड्रामो हुयो जेको नालो आहे नानी सियाणी विझंदी आहे रधे पके में पाणी उहा नानी बि सम्झे थी पई सो मीरपुर माथेलो अचण ते पहिरीं ॻाल्हि त असां भलीकार चऊं था राणी अब्बासी साहिबा खे सो उनखां पुछंदासीं तव्हांखे सोप सीरियल रियासत जे सिर ते कीअं थो महसूसु थिए ऐं जेकी टीम वर्क करेक्टर जो आहे अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो सेट ऐं तमामु सुठो ड्रामो खजू असां काफ़ी मरतबा खजू फर्ज़न मलक इन सां काफ़ी मरतबा मुंहिंजो कमु थियो आहे किथे असिस्टेंट हूंदो आहे किथे डायरेक्टर हूंदो आहे तजुर्बे हिसाब सां तमामु सुठो तबियतनि बि तमामु सुठो खिल भोग मज़ाक पंहिंजे फैमिली वांगुरु वेठा आहियूं का ॾुखियाई कान्हे का ऐं नूर ज़ोर साहब जा मां काफ़ी प्रोजेक्ट करे चुकी आहियां जिन में अल्हम्दुलिल्लाह मूंखे सुठो मोट मिली आहे सुठो नालो मिलियो आहे ऐं उन सां गॾु हाणे वरी हीउ नओं करेक्टर आहे मुंहिंजो कोड़ी जे नाले सां सो शुक्र आहे हिन ड्रामे में मूंखे फर्ज़ंद यादि कयो अॻ में बि हिन 2 प्रोजेक्ट कया जिन में मूंखे कास्ट हिन कोन कयो
सो हाणे हिन प्रोजेक्ट में मूंखे यादि कयो हिनजी उहा वॾी महिरबानी। न महिरबानी न तव्हांजो हक़ बसि नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। सो इनशाला इहो पंहिंजो साथ जेसीं ताईं रामो आहे रहंदो, मौला तव्हां ख़ुशि कंदो। ऐं तमामु वॾो असांजो आर्टिस्ट आहे जंहिंजे करे मां केतिरो नुक़सानु खाधो आहे उहो हाणे नथो सम्झे। ऐं ॿिनि ड्रामनि में मां ज़ाहिर ज़िंदगी में दौलाब में बि उनजो करेक्टर रखियो थियो, ज़ाहिर ज़िंदगी में साईं जन जो बाईपास थियो, पोइ दौलाब में वरी कुझु मजबूरियूं न अची सघियो। ऐं वार स्टाइल ॻाल्हाइबो उन ते आहे जंहिं शख़्सियत जी मिसाल जंहिं ते मुतालो थियलु हुजे, हीअ उहा वॾी शख़्सियत आहे, फिल्मी दौर जी शख़्सियत आहे जेके असां चवंदा मरण खां पोइ बि हिनखे केमिकल हाणे असां रखणु चाहियूं था। सो असांजो मोस्ट सीनियर एस भट्टी साहब मौजूदु आहे। जी भट्टी साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भट्टी साहब कीअं थो लॻे तव्हांखे सोप सीरियल रियासत जे सेट ते? ऐं मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे ड्रामे में फस्ट टाइम कमु कयो था पिया, मुंहिंजे माना एज़ अ डायरेक्शन में थियो। मां 205 में कया न हो नसीब जी ॻाल्हि आहे। तो मीरपुर मासिलो अचण त पहिरियों ॻाल्हि तव्हांखे भलीकार चऊं था, कीअं थो महसूसु थिए हिते असांजी टीम वर्क सां कमु करे ड्रामे जे हवाले सां ॿ लफ़्ज़? सभ खां पहिरीं त हिन सोप सीरियल रियासत जे बारे में तव्हां सॼी ब्रीफिंग ॾेई छॾी आहे। वधीक मुंहिंजे चवण जो मक़सदु न रहंदो, तव्हां सॼो हालवार रियासत जो ॾेई छॾियो। तमामु सुठी कहाणी, नूरज़ार नालो ई काफ़ी आहे। तव्हां सां गॾु एज़ अ असिस्टेंट डायरेक्टर कमु कयो, गुज़रिया जाके ॿिया ॿ टे दफ़ा उन्हनि जा नाला मूंखे यादि न आहे। एज़ अ डायरेक्टर डायरेक्टर अंडर डायरेक्शन में ई मुंहिंजो पहिरों ड्रामो आहे तव्हां सां गॾु। ऐं महसूसु कयो त तमामु सुठी डायरेक्शन आहे, सुठी फ्रेमिंग आहे, शॉर्ट टीवीएम आहे, ऐं स्क्रिप्ट जो आर्टिस्ट खे सम्झाइणु ऐं उन अदायगी सां आर्टिस्ट खे डायलॉग ॿुधाइणु इहो तमामु हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं ख़ासि करे मूं ॾिठो आहे त जेके हिन ड्रामे जा जेके सेट जेके आहिनि से तमामु वर्सटाइल सेट आहिनि। जंहिं कैटेगरी जा किरदार आहिनि उन कैटेगरी जे हिसाब सां सेट मुंतख़ब कया विया आहिनि। ऐं महफ़ूज़ मिराड़ी तमामु सुठा फ्रेम ठहिया आहिनि, ॾाढो पसंदि पियो अचे। असां उहे बिट्स बि ॾाढो ॾिसंदा आहियूं। तमामु हिकिड़ो वॾो हिकिड़ो माहौल आहे, तमामु सुठी प्रोडक्शन, रहाइश, फूड कन्वेंस मतिलबु का गुंजाइश ई न रही आहे जेका असां शिकायत इदारे सां करे सघूं या मदद सां करे सघूं। गुंजाइश न आहे। बहरहाल वधीक कामयाबी कुदरत जे हथ में आहे, कोशिशि असां कयूं पिया। ॾाढो सुठो माहौल आहे। अलाह कंदो त हीअ जेका सोप सीरियल आहे तमामु जल्द अज़ जल्द आमिर थींदी। ऐं हिन दौर में जीअं त काफ़ी ड्रामा सां उहे व्यूज़ न माणे सघिया आहिनि, पर हीअ जेको ड्रामो रियासत आहे मूंखे तमामु वॾी उमेद त हीअ तमामु मक़बूल ड्रामो वेंदो, छो त हिन में कमु ई अहिड़ो थियल आहे। का बि मुंहिंजे ख़्याल में का बि अहिड़ी कुंड न आहे जंहिंखां हीअ असांजी सोप सीरियल कमज़ोर हुजे। ऐं बसि दुआ कजो, गॾायूं। जी दोस्तों, महिरबानियूं। वधीक अपडेट जे लाइ तव्हांखे जॉइन करिणो पवंदो खजू ऑफिशियल। ऐं बाक़ी जेके यूट्यूबर आहिनि उहे तस्वीरूं खणी अलाए छा छा ॻाल्हाईंदा आहिनि। असां महीने में हिकिड़ो वीडियो ॾींदासीं, पर उहो तव्हांखे रियल मिलंदो। महिरबानी।